अम्मा बस तू असांखे बीठी छा थी ॾिसी 2 मिंट असांखे ॻाल्हाइण ॾे। हा हा तव्हां भले कचहरी कयो जेसी ताईं मां तव्हांजे लाइ मानी ठाराए वठां। तकलीफ़ करण जी काई बि ज़रूरत न आहे। हिन घर जी मानी त छा पाणी जो हिकिड़ो गिलास बि कोन पीअंदसि। मूं चयो न अम्मा ग़लती थी वई, माफ़ न कंदीअ। जेकॾहिं माफ़ कंदीअ त मां ॾुखी सुखी पूरी ज़िंदगी ते गुज़ारे वेंदसि। मां तोखे माफ़ करण हिते न आई, बसि इहो ॾिसण आई आहियां त जेके ख़ुशियूं तोखे असां वटि मिलनि थियूं छा उन खां वधीक ख़ुशियूं तोखे हिते मिलनि थियूं जो असांजे प्यार खे ठुकराए हिते पहुती आई। अम्मा मां चाकर जी मोहब्बत में अंधी थी वई हुयसि। उन जी मोहब्बत मूंखां सोचण जी सॼी सघ खसे वरिती हुई। तोखे पाले असां जवान कयो ऐं एतिरी त तोसां मोहबत कई जो तुंहिंजी मोहबत में असां पाण बि विसारे छॾियो। पर तोखे असांजी मोहबत नज़र न आई। जंहिं इंसान सां तूं 4 ॾींहं मिली आहे त तोखे उनजी मोहबत नज़र आई ऐं असांखे विसारे छॾी। घर छॾे हिते पहुती आहियां त यकीन कर अम्मा पाण खे ओपरो ओपरो महसूस थी करें। जॾहिं हुते हुयसि त चाकर ख़ान जी मोहब्बत मूं मथां हावी हुई ऐं हिते आई आहियां त तव्हांजी यादि थी अचे। हाणे जेतिरो मां पछतायां थी न शायदि केर बि पछताईंदो न हूंदो। छो हिते अचण खां पोइ चाकर ख़ान जे दिलि मां तुंहिंजे लाइ मोहबत ख़तम थी वई आहे छा? न अम्मा चाकर मूंसां मोहब्बत करे थो पर बाबा जी दुश्मनी जे करे परेशान आहे। राति उन ते हमिलो बि थियो हुयो। त पोइ ईअं कर चाकर ख़ान सां निकाह करे बाक़ी ज़िंदगी उन सां गुज़ार ऐं असांखे हमेशह जे लाइ विसारे छॾ। मूं चाकर जे साम्हूं शर्त रखियो आहे जेसि ताईं तूं ऐं बाबा मुंहिंजे निकाह में शामिल न थींदो मां चाकर सां निकाह कोन कंदसि। न ईअं त कॾहिं बि कोन थींदो। पोइ मां सॼी ज़िंदगी हिन घर में कुआरी वेठी हूंदसि या ज़हर खाए ख़ुदकुशी करे छॾींदसि पर तव्हांजे राज़ पे खां सवाइ चाकर सां निकाह कोन कंदसि। जेकॾहिं असांखे राज़ी करणो हुई न त पोइ ईअं घर छॾे हिते न अचे हा। मूं ग़लती कई ऐं उनजो एतिराफ़ बि कयां थी पर छा हिन ग़लती जी एतिरी वॾी सज़ा हूंदी जो मां सॼी ज़िंदगी तव्हांजी मोहब्बत खां महरूम रहंदसि। तो लाइ त इहा बि सज़ा घटि आहे कोमल। असांजी दिलि मां त तुंहिंजी मोहबत घटि थियणी कॾहिं बि न हुई पर उनखे तो ठुकराए हिकु गैर मर्द जी मोहबत जी चूंड कई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।